मीरवा गोरचाणी जे इडन ग्रामर स्कूल में सिंध जो सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में रंगारंग तक़रीब कोठाई वई। इल्म रोशनी आहे जे सिरे हेठि थींदड़ हिन शानदार प्रोग्राम बाबति वधीक तफ़सील हरेश कुमार बासकाणीअ जी हिन रिपोर्ट में। सॼी सिंध जीअं मीरवा गोरचाणी में भी एडन ग्रामर स्कूल में सिंध सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अचो त हिते जे उस्तादनि ऐं शागिर्दनि टीचरनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो हिन हवाले सां वधीक छा चवणु आहे। तुरत आहियूं SS न्यूज़ जा, जंहिं असांजे स्कूल में ऐलान रखी माना असांजी स्कूल खे अॻियां कयो आहे। असां ईडन ग्रामर स्कूल में ईडन ग्रामर मॉडल स्कूल मीरवा गोरचानी में असां माना सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो है। मैं आज बहुत ज़्यादा खुश हूँ कि हमारे स्कूल में इतना अच्छा डे मनाया जा रहा है। कल्चर डे हमारी सकाफ़त का दिन है, हमारा यानी कि सिंध का ख़ास दिन है। इस दिन को हम ईद की तरह जश्न मनाते हैं। उर्दू में बात करते हैं पर हम सिंध में पैदा हुए हैं, पर हम सिंधी। आज हमारे स्कूल में कल्चर डे मनाया गया है, हमें बहुत मज़ा आया है। असांखे फ़ख्र है त असां सिंध में पैदा थियो आहियां। जिए सिंध जी जिए शाह लतीफ़। फ़ख्र है, सिंध में पैदा थियो आहियां, मूंखे फ़ख्र है सिंध ते।